जॾहिं तव्हां वटि कराची में ज़बरदस्त ऑप्शन्स मौजूदु आहिनि, जॾहिं हिते कराची में ज़बरदस्त रहाइश मौजूदु आहे, हज़ारनि जे तइदाद में सरकारी फ्लैट्स ख़ाली पियल आहिनि, त तव्हां असांजे माण्हुनि खे स्कूलनि में कॉलेजिस में दरबदर छो था कयो? छो था असांखे ज़लील कयो? हिननि माण्हुनि तव्हांजो कसूर कहिड़ो कयो आहे? हिननि माण्हुनि तव्हांखे वोट ॾिनो, हिननि माण्हुनि बार बार तव्हांजी चूंड कई, हिननि माण्हुनि तव्हांखे इक़्तिदार ॾिनो, उन जे बदिले में तव्हां हिननि खे कराची में हिते दरबदर कयो था। तव्हांखे ऑप्शन न आहिनि, कराची में मजबूरी आहे त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। जॾहिं ऑप्शन्स बि मौजूदु आहिनि, तव्हां वटि बिल्डिंग्स ख़ाली बि पियल आहिनि, त तव्हां हिननि माण्हुनि खे छो था ज़लील कयो? हिननि माण्हुनि खे घटि में घटि 10 ॾींहं थी विया आहिनि, हिननि मां केरु माण्हू विझी न आहे सघियो, केरु सही तरीक़े सां वॉशरूम यूज़ न आहे करे सघियो। तव्हां नंढनि नंढनि कमरनि में 10-10, 15-15 फैमिलीज़ मिलाए करे रहायो था। तव्हां पंहिंजे ज़मीर खां पुछो, अहिड़ियुनि कैंप्स में ख़ुदा न ख़्वास्ता को अहिड़ो वॾो सभिनि जे मथां अज़ाब अची वञे, अलाह जो ही त अज़ाब कोन्हे, त तव्हां जूं औरतूं, तव्हांजा ॿार, तव्हांजा नंग ईअं रहंदा? तव्हां उन्हनि खे ईअं रहाईंदो? जॾहिं तव्हां पंहिंजनि औरतुनि, पंहिंजनि नंगनि खे न रहाईंदो, त ही बचा कंहिंजा आहिनि? हे कराची में आयल माण्हू के अफ़गानी आहिनि, हिकु अफ़गानिस्तान जी जंग मां हिते आया आहिनि, के वज़ीरिस्तान वाना जी जंग मां हिते आया आहिनि। ही न धरती जा धरती धणी आहिनि, के 4 कलाक जे फ़ासिले ते रहनि था कराची खां, के 2 कलाक जे फ़ासिले ते रहंदा, के 5-6 कलाक जे फ़ासिले ते रहंदा। हे सभु हितां जा धरती धणी आहिनि। तव्हां हितां जे माण्हुनि सां ज़ुल्म कयो छो था? हितां जे माण्हुनि तव्हांजो कसूर कयो कहिड़ो आहे? तव्हां सिर्फ़ु इन जे करे त जेके डेली तव्हां बिल ठाहियो था लखें रुपयनि जा, त हिन कैंप्स ते हेतिरो माल ॾिनोसीं, हिन कैंप ते हेतिरो माल ॾिनोसीं, उहे तव्हांजा पैसा जेके आहिनि उहे बंदि थी वेंदा। ख़ुदा जे वास्ते हिन अहिड़ी मुसीबत में जेकॾहिं कुझु तव्हां न खाधो ऐं थोरी रिश्वत घटि खाधी, त को अज़ाब न अची वेंदो? अॻियां घणा मौक़ा आहिनि तव्हांखे खाइण जा। हिन माण्हुनि सां जेको आहे, हिन माण्हुनि ते रहम खाओ, हिननि माण्हुनि खे हिते ज़लील न कयो। हर दफ़े तव्हां खां एहतिजाज करे, रड़ियूं करे शयूं वठूं, तव्हां पाण छो नथा ॾियो? पाण मुरादो छो नथा कयो? तव्हां पाण मुरादो हीरोज़ छो नथा थियो क़ौम जा? तव्हां अॻियां हली इहे सभु शयूं ॾींदव? कहिड़े न कहिड़े तरीक़े असीं तव्हां खां वठी वेंदासीं, रोडनि ते वेही एहतिजाज करे, जुडिशरी जे ज़रिए कहिड़े न कहिड़े तरीक़े असीं तव्हां खां इहे सभु शयूं वठी वेंदासीं। पर तव्हां सिंधी क़ौम लाइ छा था कयो? माना जेसीं ताईं असीं एहतिजाज न कयूं, जेसीं ताईं असीं धरना न हणूं, रोड ब्लॉक न कयूं, तेसीं ताईं तव्हां माना असांखे कहिड़े बि तरीक़े सां असांजे माण्हुनि खे रेस्क्यू न कंदव, बहितर नमूने उन्हनि खे रिलीफ न ॾींदव। माना सिंधी क़ौम तव्हांजो एॾो वॾो ॾोह कयो आहे, जो तव्हां सिंधी माण्हुनि खे हर दफ़े अज़ाब में धिकेलियो। ॾाह थियो, साइंस खां कमु वठो, प्लानिंग्स ते अचो, इन्हनि कैंप्स में, स्कूलनि में असांजे माण्हुनि खे दरबदर न कयो। असां वठी वेंदासीं माण्हुनि खे उन बिल्डिंग्स में। पोइ तव्हां असांखे लैंड ग्रेबर चओ, तव्हां असांखे कब्ज़ा खोर चओ, जेको तव्हां चओ। पंहिंजनि माण्हुनि खे असां बेयारो मददगार न छॾींदासीं, असां पंहिंजनि माण्हुनि जी तज़लील न कराईंदासीं। हिते सभु माण्हू परेशान आहिनि। हीअ त तव्हां रोडनि तां वठी अची माण्हू कैंप्स में विहारियो था, उहे जेके माण्हू हिते सफ़ेद पोश माण्हू आहिनि, जिन कॾहिं ज़िंदगी में पंहिंजा नंग ॿार न कढिया आहिनि, उहे माण्हू केॾांहुं वञनि? उन्हनि जो छा थींदो? ख़ुदा जे वास्ते क़ौम ते रहम खाओ, हिननि माण्हुनि खे सही तरीक़े सां रेस्क्यू कयो। जेके बि कराची में ख़ाली बिल्डिंग्स आहिनि, क़ाइदाबाद में एमडीए जा फ्लैट्स आहिनि, नवाज़ शरीफ़ स्कीम जा फ्लैट्स आहिनि, स्कीम 33 में फेडरल गवर्नमेंट जा फ्लैट्स आहिनि, लेबर स्क्वायर में जेके फ्लैट्स पिया आहिनि हज़ारनि जे तइदाद में, केसी कॉलोनी ऐं स्टील मिल जा जेके स्टील टाउन में क्वार्टर्स ऐं फ्लैट पिया आहिनि, इहे जेकी बि गुलज़ार हिजरी में आहिनि, जिथे बि आहिनि, मां तव्हांखे ॾेखारियां थो, हलो केतिरा फ्लैट्स पिया आहिनि। छो था माण्हुनि खे दरपदर कयो? सुभाणे खां पोइ वज़ीर सवात मां एॾा माण्हू ईंदा, उहे सभु ईंदा, उन्हनि खे रेस्क्यू कंदव, उन्हनि खे बहितर नमूने कैंप्स बि ठाहे ॾींदव, उन्हनि खे बहितर नमूने हिन बिल्डिंग में विहारींदव। तव्हांजो ॾोह सिंधी माण्हुनि कयो आहे, छो त हिननि माण्हुनि तव्हांखे इक़्तिदार ॾिनो, हिननि माण्हुनि तव्हांखे पंहिंजो आहे जेको आहे सीट ते विहारियो। अलाह जे वास्ते सिंधी क़ौम ते रहम खाओ, इन्हनि माण्हुनि खे सही तरीक़े सां, बहितर तरीक़े सां रेस्क्यू कयो। ॿी सूरत में असां रोडनि ते निकिरी ईंदासीं, ॿिया तरीक़ा हर ॿार हलाईंदासीं, तव्हां सभु शयूं असांखे ॾींदव त सही, पर कहिड़ो फ़ाइदो जॾहिं तव्हां असांखे रोअण खां ऐं पिटण खां ऐं पोइ ॾिनियूं। इन जे करे पाण मुरादो क़ौम जा हीरोज़ थियो। हीउ वक़्तु आहे क़ौम जे मथां, घणियूं हराम पायूं कयव, घणो कुझु कयव, पर हाणे ॿेली ख़ुदा जे वास्ते हीउ वक़्तु कोन्हे को। सॼी सिंध, अञा त अलाए केतिरो पाणी अचे पियो, अञा त अलाए केतिरा माण्हू अचनि पिया हिते। रहम खाओ, माण्हुनि सां हेॾी ज़्यादती यार, एॾो ज़ुल्म न कयो।